अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर कौमुम मिन कौमिन असा अन यकूनू खैरम मिनहुम वला निसाउम मिन निसा असा अन यकुन्न खैरम मिनहुन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु हिन महफिल में असांजी हाज़री पंहिंजे दर ते क़बूल मंजूर फरमाए, ईमान सां रहाए, शाल ईमान सां लॾाए, दुनिया में सुहिणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आख़िरत में उन महबूब जी ज़ियारत, शफ़ाअत ऐं पाड़ो नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे मुबारक कलाम जहाँ जेकी लफ्ज़ हिन नाचीज़ तिलावत कया आहिनि, अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे पाक सच्चे क़ुरान जे अंदर इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला यस्खर कौमुन मिन कौमिन, का कौम बी कौम जे मथा मस्खरी न करे। हिकड़ा मानू बियन मानू जे मथा मस्खरी न कन। असा अन यकूनू खैरम मिनहुम, थी सके थो त जंहिं मस्खरी कन उहे मस्खरी करण वारन खां भला हुजन। वला निसाउन मिन निसा, न के औरतूं बियुन औरतुन जे मथा मस्खरी कन। असा अन यकुन्न खैरम मिनहुन, थी सके थो त उहे औरतूं जंहिं मस्खरी कई थी वञे उहे भलियूं हुजन उन्हनि खां जेकी मस्खरी कनि थियूं। केर भलो आ केर बुरो आ, इहो फ़ैसिलो अल्लाह वटि आहे। इहो फ़ैसिलो अल्लाह वटि आहे। ए ईमान वारो, तव्हां कंहिंजे ज़ाहिर खे ॾिसी उन्हनि ते मस्खरी करे उनजी तहकीर, उनजी तज़लील ऐं उन्हनि जे लाइ नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हायो, मता उहे अल्लाह वटि तव्हां खां भला हुजन। वरी बि चओ सुभान अल्लाह। ही ख़िताब ईमान वारनि खे आ। कंहिंखे आ? जेके मोमिन आहिनि, उन्हनि ईमान वारनि खे अल्लाह जी ज़ात इरशाद फरमाए रही आ, ए ईमान वारो, तव्हां हिक ॿिए जे मथां टोक न कयो, ठठोल न कयो, चथर ऐं मज़ाक न कयो। हिकड़ा ॿियनि जे मथां मज़ाक न कयो, ठठोल न कयो। हिकड़ियूं औरतूं ॿियुनि औरतुनि जे मथां ठठोल न कयो, उन्हनि जी मज़ाक न उॾायो, उन्हनि खे घटिया लफ़्ज़ न ॻाल्हायो, उन्हनि खे नाशाइस्ता लफ़्ज़नि सां यादि न कयो, उन्हनि खे बुरा लक़ब न ॾियो। कहिड़ी ख़बर त उहे तव्हां खां अल्लाह वटि वधीक भला हुजनि। अॼु असांजे मुआशरे में असां ॾिसूं था
हिकड़ा मानू बियन मानन जे मथा टोकू था कन, केंजी गुरबत के ऋषि, केंजी मिस्कीनी के ऋषि, केंजा मेरा कपड़ा ऋषि, केंजा सादा लफ्ज बुधी ठठोल कई वने थी, मजाक कई वने थी। इया गाल मुझे मालिक करीम के पसंद ना है। छो तो बाना सब अल्लाह जा बाना है, बाना सब अल्लाह जा बाना है। रब्बे दुल जलाल उन्हनि जी सुठाई या बुराई रब जाने थो। तव्हां के इख्तियार ना है जो तव्हां पंहिंजे पाणा फैसलो करे कंहिंखे बुरो सॼो कंहिंखे भलो सॼो, कंहिं ते टोकू ऐं ठठोलू कयो, कंहिंजूं मज़ाकूं उड़ायो। इन शइ जो तव्हां के इजाज़त ना है। गाल समझ में आई? जे समझी आचो सोच वे सुभान अल्लाह। बुधो इमाम मुस्लिम रिवायत आंदी आ, सही मुस्लिम जे अंदर हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का मदीने वाले साईं फरमायो, बेहस्ब इम्रिइम मिन अश-शर्र अन यहकिर अखाहुल मुस्लिम, के मानू जे लाए इहा बुराई काफी आ, तमाम घणी इहा उन जे लाए बुराई आहे जो